शहदादकोट शहर अॼु भी सोलर लाइट जी रोशनी खां महरूम। सिंध हुकूमत पारां सोलर स्ट्रीट लाइट लाइ करोड़नि रुपयनि जी लागत सां सिर्फ़ शहदादकोट में पोल ई मस लॻी सघिया। लॻल पोलनि मां सिर्फ़ सियासी पार्टियूं पंहिंजा झंडा ऐं पेना फ्लैग खणी कमु वठण लॻा। शहरी अॼु भी राति जी लोड शेडिंग महिल ऊंधाई में वरतल। शहर जे समूरनि मुख्य रोड रस्तनि ते शमसी तवानाई ते हलंदड़ लाइटुनि जा ख़ाली पोल ई नज़र अची रहिया आहिनि। शहरियुनि वस वारनि खां रोलड़े जो शिकार थियल हिन सोलर लाइट स्कीम जे ठेकेदार ख़िलाफ़ नोटिस वठी रहियल कमु मुकमल कराइण जो मुतालबो कयो आहे। शाहिद अवान, ऑनलाइन इंडस न्यूज़, शहदादकोट।